अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरावे HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उनर ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी खानवाण जो आम बुनियादी सहूलतुनि खां महरूम। खानवाण खां हालाणी वींदड़ रोड मुकमल तौर तबाही जे वर चढ़ियल। खानवाण खां हालाणी वींदड़ रोड गुज़िरियल केतिरनि सालनि खां मरमत न थियण सबबि उखड़ी मुकमल तौर तबाह थी वियो, जंहिं करे अक्सर हादसा रोज़ जो मामूल बणियल, जॾहिं त रोड में हंधा हंधा वॾा खॾा पइजी विया, जंहिं करे रोड ते हलंदड़ मुसाफ़िरनि सां रोज़ानो हादसा ऐं गाॾियुनि जो सत्यानाश मामूल बणियल आहिनि। जॾहिं त रोड मथां सफ़र कलाकनि में थिए थो, ट्रांसपोर्ट वारनि बि रोड जी हालत ख़राब जो जवाब ॼाणाए भाड़ा ॿीणा करे छॾिया, जंहिं सबबि आवाम सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहे। उन सिलसिले में इलाइक़े जे साञावंदनि जो चवणु आहे त चूंडियल नुमाइंदनि वोट वठण खां पोइ इलाइक़े जे आवाम खे विसारे छॾियो आहे, जेके हाणे ॻोल्हियो बि नथा लभनि। सियासतदान वोट वठण महिल ॿाहूं ॿधी कूड़ा कसम खणी पोइ पंहिंजे तक जे आवाम खे यादि बि नथा कनि, जंहिं करे हितां जो आवाम कूड़नि सियासतदान मां बेज़ार थी चुको आहे। हिन तक जे माण्हू हितां चूंडियल नुमाइंदनि सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खां मुतालबो कयो त शहीद राणी जे सदके रोडनि जी मरमत कराई वञे ऐं आवाम मां बेचैनी ख़त्म कई वञे। शायद इंतजामिया खे बि ख़बर आहे, तरह जे वॾेरनि खे बि ख़बर आहे, ठीकु आहे। मसइलो आहे त हर को पंहिंजे पेट पूजा में पूरो आहे। तकलीफ़ जेके आहे पसीजरनि खे आहे, ॻोठ वारनि खे, आस पास वारनि खे आहे, ठीकु आहे। हाणे हिन कम से कम हिन रोड खे कम से कम मुंहिंजे हिसाब सां 3 दफ़ा PP जी हुकूमत थी आहे, पर 15 सालनि खां पोइ बि न ठहियो आहे। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।